खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौज। कराची मलीर मां रिपोर्ट नजीब अमन ख़ास केली पसंद जो परणो कंदड़ जोड़े खे जान जो ख़तरो। इंसानिया खां मदद जी अपील करण लाइ परिणियल जोड़ो प्रेस क्लब पहुची वियो। 25 जनवरी 2025 ते सिंध मलीर कोर्ट में पहुची निकाह कयो आहे। असांजा माइट जान खां माण ऐं कूड़नि केसनि में फसाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। शरीयत मोहम्मदी तहत निकाह कयो आहे, गुनाह नाहे कयो। इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं IG सिंध SSP सिजावल मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कनि। मिसमात नूर बानो वल्द अचार बोरियो ऐं असगर वल्द यूसुफ बोरियो जी प्रेस कॉन्फ्रेंस। तफ़सील मूजिब सिजावल ज़िले जी जाती शहर सां रहवासी नौजवान जोड़े मिसमात नूर बानो दी अचार ऐं असगर वल्द यूसुफ बोरियो ओलह प्रेस क्लब कराची पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साफ़िन खे ॿुधायो आहे त हिननि कराची में 25 जनवरी 2025 ते अदालती परणो कयो आहे। मिसमात नूर बानो ऐं संदसि वर असगर वल्द यूसुफ जो चवणु हो त अदालती परणे खां पोइ मिसमात नूर बानो जो पीउ अचार ऐं भाउ नियाज़ सलेमान ऐं कुझु ॻोठ जा वॾेरा ॿिया खेनि जान खां मारण लाइ ॻोल्हा करे रहिया आहिनि ऐं ख़बर पई आहे त हू असांखे कूड़नि केसनि में अड़ाए गिरफ़्तार कराइणु चाहिनि था। नूर बानो ऐं असगर वधीक चयो त उन्हनि शरीयत मोहम्मदी तहत निकाह कयो, को गुनाह नाहे कयो, पर ॼाणायल माइट गैर क़ानूनी तरह खेनि धमकियूं ॾेई हिसाए रहिया आहिनि। हिन वक़्तु असां मलीर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में पनाह वठी जान बचाइण में पूरा आहियूं। हिन निकाहनामो ॾेखारींदे इंसानी हक़नि जी तंज़ीमनि IG सिंध SSP सिजावल ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त हू असांजी जान बचाइण लाइ मदद कनि, इंतकामी कार्रवाइनि जूं धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कनि।